नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। जीअं त चालीहे जी धूम हले पई त अॼु मां तव्हांखे लाल साईंअ जी हिकु अहिड़ी कथा ॿुधायां थी जो तव्हां मां घटि माण्हुनि खे ई ॿुधियल हूंदी। कथा हुन महिल जी आहे जॾहिं लाल साईं अवतार वठी धरतीअ ते आया हुआ ऐं असांजे धर्म जी रक्षा कई हुई। हुन महिल लाल साईं सां प्रभावित थी करे हुननि जा घणेई शिष्य ठहिया हुआ ऐं लाल साईंअ जो हिकु प्रिय शिष्य हो पुंगर, जो जातीअ सां ठाकुर हो। त इहा कथा पुंगर जी गुरु भक्ति सां आहे, जंहिंसां प्रसन्न थी लाल साईं हुनखे 7 पंहिंजा स्मृति चिन्ह ॾिना हुआ, यानी 7 शयूं ॾिनी हुयूं: जोत, तेग, देग, ढपली, छल्लो, कंठो ऐं अक्षर मौली। त अचो मां तव्हांखे उहा कथा ॿुधायां। झूलेलाल भॻवान जी मधुर वाणी सां प्रभावित थी करे हुननि जा घणेई शिष्य थिया हुआ। हुननि मां ई हिकिड़ो शिष्य हो पुंगर, जो जातीअ जो ठाकुर हो ऐं हुन जी भक्ति खे ॾिसी ख़ुशि थी साईं हिकु ॾींहुं हुनखे पंहिंजो दिव्य दर्शन कराइण लाइ वठी विया। सिंधु नदी जे तट ते जॾहिं हू पहुता तॾहिं लाल साईं पुंगर खे चयो कि मुंहिंजे पुठियां हली आ, डिॼजई न, तूं सोचे बि न सघंदे अॼु मां तोखे हेरे स्थल जो अलौकिक दर्शन थो करायां। ईअं चई करे शेषनाग वांगुरु साईं हेठि ज़मीन हेठि सागर में प्रवेश करे हली विया ऐं थोरी ई देरि में हू ॿई सागर जे हेठां तल में पहुची विया। ऐं सागर जे हेठां हेॾी अद्भुत रचना खे ॾिसी करे साईंअ जो शिष्य पुंगर तमामु आश्चर्यचकित विस्मित थी वियो। तॾहिं हू हिकु मंदिर जे पासे में पहुता। हू मंदिर साक्षात लक्ष्मी नारायण जो निवास पियो लॻे। हुन मंदिर में हिकु रतन जड़ित सिंहासन हो। अलोक दिव्य ज्योति सां उहो सिंहासन जगमगाए पियो। हुन अलौकिक प्रकाश खे ॾिसी करे पुंगर जी अखियूं पाणे ई बंदि थी वियूं ऐं ईअं थी वियो हिली डुली बि न सघे। हुन जी अहिड़ी अवस्था खे ॾिसी करे लाल साईं हुननि जी बंदि अखियुनि जे मथां पंहिंजा कोमल हथ रखिया ऐं हुनखे हिकदमि सां दृष्टि मिली वई। हू गदगद थियण लॻो, भाव में अची चवणु लॻो त हे उॾेरा लाल, हे देवाधिदेव, मां अॼु तव्हांजी सृष्टि जो दर्शन कयो आहे। तव्हांजी सगुण ऐं निर्गुण भक्ति जो सचो मरम बि अॼु मूंखे ख़बर पइजी वियो आहे। तव्हांजी जल ऐं ज्योति जो भेद जो आहे उहो बि मूंखे अॼु ख़बर थी आहे। तव्हांजे ॾेखारियल दर्शन ऐं ॿुधायल भक्ति मार्ग जो मां जीवन भर अनुसरण कंदसि। हुन तां संतुष्ट थी करे लाल साईं हुन पुंगर खे पंहिंजे अॻियां खिचे करे चयो कि अॼु तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में जो भेद हो अॼु उहो मिटी वियो आहे। पुंगर, तूं मुंहिंजे में आहीं ऐं मां तुंहिंजे में आहियां। पोइ हुनखे हिकु वरुणालय में वठी विया। हुते बि हिकु ज्योति मंदिर हो ऐं हुन में सिंहासन ते 7 शयूं रखियल हुयूं। इहे 7 शयूं साईं झूलेलाल पुंगर खे सौंपींदे हुन जी महिमा जो गान कयो। हू 7 शयूं कहिड़ी आहिनि, हाणे मां तव्हांखे हुन जो विस्तार सां ॿुधायां थी। हुन 7 शयुनि में पहिरीं शइ आहे त्रिमौली झारी, यानी जल जो भरियल पात्र। उहो जल सभिनी जीवन लाइ सुखकारी ऐं अमृत तुल्य आहे। इहो ॾेई करे साईं चयो कि हिन जो जल कॾहिं बि समाप्त न थींदो। हिन मां तव्हां सभिनीनि खे चरणामृत ॾिजो ऐं हिन जे छंडे मात्र सां ई प्राणियुनि जो पापनि जो नाश थो थिए। ऐं ॿी शइ जो साईं ॾिनी उहा हुई अग्नि ज्योति। यदि कहिड़ी प्रकट ज्योति आहे त उहा अग्नि शिखा आहे। हू 5 महाभूतनि में हुन जी गणना थींदी आहे ऐं अग्नि जल वायु हिननि टिनिनि जी उपासना करण वारे खे कॾहिं बि काल जो फंदो न पवंदो आहे। हिन करे लाल साईं अग्नि जी ज्योति जी उपासना जो असांखे आदेश ॾिनो आहे। ऐं टी शइ जो आहे उहो कंथा, यानी हिकु रेशम या जो हूंदी आहे ऊन, हुन सां बुनियल हिकिड़ो वस्त्र हूंदो आहे, हुनखे कंथा चवंदा आहिनि। उहो लाल साईं ॾिनो ऐं चयूं कि हिन खे धारण करण सां तूं संकट मां मुक्त थी वेंदे ऐं तोखे आरोग्य लाभ थींदो। ऐं चौथी शइ जो साईं हुनखे ॾिनी, उन जो नालो आहे वेढ। वेढ माने अंगूठी या हिकु प्रकार जो छल्लो जो पाण आंगुरी में पाईंदा आहियूं। हिन खे आंगुरी में धारण करण सां वचन निष्फल न थींदा आहिनि, सफल थींदा आहिनि। ही हिकु कल्प वृक्ष वांगुरु आहे जो सभिनीनि जी मनोकामनाऊं पूरन कंदो।
ऐं हुन खां पोइ जो साईं शइ ॾिनी आहे ढपली, जंहिंमां असंख्य नाद उत्पन्न थींदा आहिनि, जंहिंमां ॿुधण सां जन मन जो पाप जो नष्ट थो थिए, जंहिंजो आदि ओंकार आहे। इहा ढपली सभिनीनि वादनि मां सर्वोत्तम आहे ऐं भक्ति भावना सां परिपूर्ण आहे। हुन खां पोइ जो छहीं शइ ॾिनी साईं, उहा आहे तेग खडक। इहा खडक वाह ऐं आंतरिक ॿिन्हिनि विघ्ननि खे नाश करण वारी आहे। हिननि जे धारण करण सां जो वैरी आहिनि हू बि असांजा मित्र थी वेंदा, ईअं लाल साईं चयो। ऐं हुन खां पोइ आख़िर में लाल साईं हुन खे ॾिनी देग। देग यानी अक्षय पात्र, यानी जो कामधेनुअ वांगुरु सभई मनोकामनाऊं असांखे पूरन करण में समर्थ आहे। देग तव्हांखे सभिनीनि खे ख़बर हूंदी। देग माना वॾी हिकिड़ी धातु पात्र हांडी जंहिंखे चवंदा आहिनि, जंहिंमें शयूं व्यंजन ठहंदा आहिनि। त इहो लाल साईं ॻुझी देग करे ॾिनी कि खाओ पीओ, ॿियनि खे बि खाराईंदा रहो, हमेशह दान पुण्य कंदा रहो त तव्हांजा भंडार भरियल रहंदा। इहो सभु शयूं ॾेई करे हुन जो अर्थ ॿुधायो लाल साईं ऐं चयूं कि मेन त जो हर शइ में आहे उहो भाव आहे। चवंदा आहिनि भाव कारण ही ईश है, न स्वर्ण काठ पछाण, यानी कि सोने में या कहिड़ी बि धातु में जो भॻवानु आहे हूअ असांजी भावना सां ई आहे। त जो विश्व में सभिनीनि खां महान शइ आहे उहा असांजी भावना आहे। त ईअं चई करे सभु शयूं ॾेई करे लाल साईं हुनखे 7 शयूं ॾिनियूं ऐं हुन खां पोइ हू सागर तल मां ॿाहिरि अची विया। त पुंगर खे मन में इहा जिज्ञासा थी कि असां जो समुंड में वियासीं हू अंदरि केतिरी देरि असां हुआसीं। त लाल साईं हुनजे मन जी ॻाल्हि सम्झी विया ऐं हुनखे ॿुधायूं कि असांखे हिकु घड़ी समुंड जे हेठि असां हुआसीं। इन खां पोइ लाल साईं पंहिंजे घर जो त्याग थी करे छॾियऊं ऐं जल ऐं ज्योति जी उपासना जो पंथ हलायूं, जो अॼु ताईं बि क़ाइमु आहे। अॼु बि असां सिंधी जल ऐं ज्योति खे ई पूॼंदा आहियूं, चाहे निर्गुण रूप चाहे सगुण भक्ति सां। जल ऐं ज्योति जी उपासना अॼु बि निष्ठा सां श्रद्धा सां असां कंदा आहियूं। त इहा कथा हुई अॼु जी लाल साईंअ जी। त तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। वणी अथव त ज़रूरु ॿियनि खे शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। पासे में जो बेल आइकॉन आहे हुनखे प्रेस कंदा त तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदा जॾहिं बि मां वीडियो विझंदसि। त वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो हिकु नई जानकारी सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।